नाज़रीन KTN न्यूज़ वाच प्रोग्राम में अॼु असां ज़िले खैरपुर जे स्कूलनि जी सूरत हाल ॾिसंदासीं, उते सहूलतनि जी सूरत हाल ॾिसंदासीं त उते कहिड़ियूं सहूलतियूं मौजूदु आहिनि, कहिड़ियूं सहूलतियूं मौजूदु न आहिनि। हिन वक़्तु असां फैज़गंज तालुके जे पुठिते पियल इलाइक़े अमीन पातो जे गवर्नमेंट हाई स्कूल अमीन पातो में मौजूदु आहियूं। हीउ जेको स्कूल आहे 8 कमरनि ते मुश्तमिल आहे। हीउ स्कूल डॉक्टर क़यूम तरफ़ां ओताक हुई, जंहिंखे स्कूल में जंहिं कन्वर्ट कयो ओताक खे, ऐं 8 कमरा पंहिंजी मदद पाण तहत ठाराए ॾिना। गवर्नमेंट तरफ़ां हिन स्कूल खे का बि सहूलत नाहे ॾिनी वई। 6 क्लास में असां हिन वक़्तु दाख़िल थिया आहियूं। उतां जे शागिर्दनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हदी तव्हां ॿुधाइजो त हिते तव्हां बेंच ते घणियूं ॼणियूं वेठियूं आहियो? सर असां 4 ॼणा वेठा आहियूं। तकलीफ़ फर्नीचर असांजे उस्ताद घुर्जनि। अच्छा, हिते उस्ताद घटि आहिनि, फर्नीचर बि कोन्हे? जी साईं, असांजे उस्ताद घटि आहिनि। 8 ई पीरियड उस्ताद वठनि, हिकिड़ो ॾे वञे हिकिड़ो ॾे। पाणी किथां पीअंदा आहियो? पाणी हिते स्कूल सुठो आहे। पाणी नलके तां पीअंदा आहियो? जी सर। कूलर समेत या ॿी काई सहूलत न सर? बिजली बि कान्हे का सर, बिजली ॾिनी आहे। हिन साईं क्लास में केतिरी स्ट्रेंथ आहे, केतिरा हिन वक़्तु शागिर्द एनरोल थियल आहिनि? 132 आहिनि। 132 जे शागिर्दनि जे वेहण लाइ फर्नीचर पूरो आहे छा? न साईं, फर्नीचर कोन्हे को, ॾिसो था 16 में आहे। ऐं हीअ तव्हां छित ॾिसंदो जेकी आहे कखां ई आहे, जे ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत छित क़ाइमु कई आहे। डॉक्टर क़यूम जेको हितां जो ॻोठाणो आहे, जंहिं हिन शइ ते इन्वेस्ट कई आहे ऐं शागिर्दनि लाइ हीअ शइ क़ाइमु कई आहे। 110 शागिर्द जेके आहिनि 7 क्लास में ज़ेर तालीम आहिनि, ऐं 3 खां 4, 4 खां 5 ॼणा हिकिड़ी बेंच ते शागिर्द वेठल नज़र अची रहिया आहिनि। ऐं साॻी सूरत हाल आहे, जेकी छित आहे उहा बि कखां ई आहे। ऐं स्कूल मशहूरु छननि वारो स्कूल तौरु मशहूरु आहे। तव्हां ॿुधाइजो त तव्हांजे स्कूल में कहिड़ियूं सहूलतियूं आहिनि? ऐं पाणी जी सहूलियत न। नाज़रीन, गवर्नमेंट हाई स्कूल अमीन पातो जे 8 क्लास में असां हिन वक़्तु आहियूं ऐं ॻाल्हि ॿोल कंदासीं। ख़ुर्शीद, ॿुधाइजो तव्हांजे स्कूल में कहिड़ियूं सहूलतियूं आहिनि ऐं हिकिड़ी बेंच ते घणा ॼणा वेठल नज़र था अचो? असांजे स्कूल में फर्नीचर जी सहूलत कान्हे। असां ॾिसो त हिकु बेंच ते ॿिनि जाइ ते 3-3, 4-4 ॿार वेहनि था। स्टूल ते ॿार वेठा आहिनि, तव्हां हेॾो ॾिसी सघो था। स्टूल ते ॿार असांखे सोलर जेको आहे असां ॻोठाणनि ऐं शागिर्दनि तहत पाण गॾिजी कई आहे। असांजे स्कूल में न बेंचूं, न फर्नीचर आहे, न उस्तादनि जी खोट, ऐं असांजे स्कूल में न वॉशरूम, न पाणीअ जी सहूलियत आहे। असांखे हुकूमत खे दरख़्वास्त आहे असांखे पाणी ॾिनो वञे, असांखे बिजली ॾिनी वञे, असांखे फर्नीचर ॾिनो वञे त असां जीअं पंहिंजी तालीम खे अॻिते वधाए सघूं। साईं, जीअं त 110 शागिर्द हिते जेको दाख़िला आहिनि, ऐं ॿार जेके असांजो स्कूल जेको आहे पढ़ाई जे लिहाज़ खां तमामु सुठो आहे। तंहिंजे करे ॾूरान हंधनि खां ॿार जेको आहे अचनि था, पर गवर्नमेंट जे तरफ़ां को बि ध्यानु कोन्हे। हिन स्कूल जो हक़ीक़त 1998 ब्रांच तौरु मूं जेको आहे बुनियादु रखियो। मां साईं अब्दुल रसूल जेको चांग साहब डायरेक्टर साहब उन खां ब्रांच वठी आयासीं, जंहिंमें उन ब्रांच ते बि इहो लिखियलु आहे त जेकॾहिं 25 ॿार न हूंदा त असां जेको आहे इहो स्कूल बंदि कंदासीं। पर अॼु ॾींहं ताईं कंहिं ध्यानु न ॾिनो त जेको 25 जो नोट हुयो त 25 ॿार उन जे जाइ ते हींअर 600 ॿार थी विया, पर फैसिलिटी गवर्नमेंट जे तरफ़ां असांखे का बि कान ॾिनी आहे। नाज़रीन, वक़्तु असां 9 क्लास में मौजूदु आहियूं। असांखे साइंस साल बि न आहे, असांखे लैब बि न आहे सर। उन खां अलावा असांखे नंढनि ॿारनि खे रांदि, माना 6-7 क्लास जा ॿार ब्रेक जे वक़्तु रांदि कनि, उन जे लाइ पार्क बि असांखे न आहे। नाज़रीन, हिन वक़्तु असां 10 क्लास में दाख़िल थी चुका आहियूं। हितां जे शागिर्दनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अदा, तव्हां ॿुधाइजो त छा था पढ़ो हिन वक़्तु? फिज़िक्स पढ़ो पिया। फिज़िक्स तव्हां सिर्फ़ु थ्योरी पढ़ंदा आहियो या प्रैक्टिकल बि कराईंदा आहियो? प्रैक्टिकल जे लाइ सामान न आहे, बाक़ी थ्योरी उस्ताद पढ़ाईंदा आहिनि। बहितरीन महिनत सां सामान प्रैक्टिकल जे लाइ मौजूदु न आहे। असांजी क्लास में जेतिरा ॿार आहिनि, असांखे 2-2, 3-3 क्लास हुजनि, पर नवां असांजा उस्ताद आहिनि ऐं शागिर्द तमामु घणा आहिनि। तंहिंजे करे असां 2 क्लास नथा करे सघूं। हिकु बेंच ते 4-4 शागिर्द, तंहिं करे असां न फर्नीचर आहे, न बिल्डिंग आहे, न ॿी का फैसिलिटी आहे। नाज़रीन, हिन वक़्तु असां उस्ताद रज़ा मोहम्मद मौजूदु आहे, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। साईं, तव्हां ॿुधाइजो त स्कूल कॾहिं क़ाइमु थियो ऐं कखां स्कूल जेको आहे छननि वारो स्कूल छो आहे? हीउ स्कूल सन 1998 में मिडिल स्कूल तौरु असां वालदेन जे चवण, माइटनि जे चवण मुताबिक़ खोलियोसीं, पर शुरूअ में जेको आहे सो असां वटि को अहिड़ो कोन हो स्कूल जे लाइ का सहूलियत। असांजे वॾो जेको आहे डॉक्टर अब्दुल क़यूम वारा, उनजे वालिद साहब खे असां गुज़ारिश कई। उन असांखे हीउ जेको आहे सो पंहिंजे फुटनि वग़ैरह हारनि जे रिहाइश हूंदी
उन्हनि खे जुदा करे चई बाबा ॾियो त मां वॉलंटरली मां स्कूल जे लाइ ॾियां थो। 1998 खां हीउ स्कूल शुरू थियो। तंहिं टाइम में 29 ॿार शुरू में हुआ, पोइ आस्ते आस्ते ॿारनि जो तादाद वधणु लॻो। असां वधि में वधि कोशिशूं कयूं त असां हिन स्कूल खे अॻिते वधाइण जी कोशिशि कयूं ऐं अहिड़े नमूने सां 2013 में हाई स्कूल असां क़ाइमु कयो। सेक्रेटरी साहिबु असां ते महिरबानी कई, पर उन खां वठी करे असांखे न का बिल्डिंग आहे, का बि सहूलियत कान्हे। जेको ख़र्चु आहे डॉक्टर अब्दुल कयूम साहिब जो आहे ऐं ॿियो उस्तादनि जो आहे। गवर्नमेंट हाई स्कूल अमीन पाते जो हेड मास्टर उस्ताद वली मोहम्मद शर मौजूदु आहे, उन सां ॻाल्हि ॿोल कंदा साईं केतिरा शागिर्द इनरोल थियल आहिनि ऐं हिते जेके सहूलियतूं न आहिनि शागिर्दनि पारां अक्सर शिकायतियूं कयूं वियूं आहिनि त फर्नीचर जी खोट आहे, उन सां गॾु जेको वॉशरूम आहे उनजी सहूलियत न आहे, पीअण जे पाणी लाइ सिर्फ़ु नलका लॻल आहिनि जॾहिं त कूलर समेत ॿी सहूलियत न आहे, उस्तादनि जी खोट आहे। लाॻापियल अख़्तियारनि खे अवां लिखत में दरख़्वास्तूं कयूं आहिनि। हीउ स्कूल जेको गवर्नमेंट हाई स्कूल अमीन पातो 1998 मिडिल स्कूल जे तौर ते जेको आहे सो क़ाइमु थियो आहे ऐं वक़्फ़े सां जेको आहे सो हिनखे डिस्टर्ब कयो वियो आहे। तमामु तकलीफ़ुनि सां जेको आहे सो कमल हिते कमल वरी हिन जी शिफ्ट करे एडियो जे अंडर हूंदो ऐं उन खां पोइ उन हूंदे बि हिन पंहिंजी जेको आहे सो हिमत न हारी आहे। 2013 में हीउ जेको आहे सो हाई स्कूल जे दर्जे ते आयो आहे ऐं हिन में तमामु सुठा उस्ताद आहिनि जिन जी महिनतुनि सां हीउ असांजो इदारो तक़रीबन हिन में 595 या 90 ताईं शागिर्द आहिनि, जिन में 160 त असांजूं नियाणियूं आहिनि। तव्हां उन्हनि जा मुख ॿुधा हूंदा जेके असांखे क्लास में बि वक़्फ़े सां चवंदा रहंदा आहिनि त असां वटि तकलीफ़ आहे, शर्मसारी थींदी आहे असांखे जेके 4 ॿार नियाणियूं या शागिर्द वेहनि था पढ़ाइण जे हिसाब सां डिस्टर्ब उस्ताद थियनि था। असां वटि 21 जो स्टाफ सेंक्शन आहे, उन्हनि मां सिर्फ़ु 10 उस्ताद जेके आहिनि से आहिनि 9 उस्ताद आहिनि। 9 में मां हेडमास्टर आहियां। हेडमास्टर खे छॾे करे मां बिल्कुलु पंहिंजा माना रेगुलरली क्लास वठंदो आहियां, छो त ॾिसां थो त तकलीफ़ आहे उस्ताद बि सॼो ॾींहुं पिया था हलनि, सिर्फ़ु चेंज थींदा आहिनि। नाज़रीन, हिन वक़्तु असां उन शख़्सियत सां मौजूदु आहियूं जंहिं पंहिंजे वसीलनि मां, पंहिंजे वसाइल मां, पंहिंजे पैसनि मां हीउ स्कूल क़ाइमु कयो आहे, जंहिं पंहिंजी ओताक खे स्कूल में कन्वर्ट कयो। उन खां पोइ हिते स्कूल खे इमारत ॾिनी। हीउ जेके छननि वारो स्कूल ज़िले खैरपुर पूरी सिंध में मशहूरु आहे, उहो स्कूल साईं तरफ़ां डोनेट कयो। साईं, तव्हांखे कीअं ख़्यालु आयो त पंहिंजी हिकिड़ी प्रॉपर्टी तव्हां कीअं डोनेट कई? सर, हीउ स्कूल असांजो ब्रांच मिडिल स्कूल 1996-97 में मंज़ूर थियो। तंहिं वक़्तु असां वटि त को बि बिल्डिंग कोन हुई, हीअ मुंहिंजी ओताक हुई, ज़मीनूं बि हिते आहिनि। उन वक़्तु जेको आहे असां पाण पढ़ी जेको आहे सो हिन ॿारनि में पढ़िया आहियूं, वरी कॉलेजनि में पढ़ियासीं, यूनिवर्सिटी में पढ़ियासीं, ॾिठोसीं त तकलीफ़ूं कहिड़ियूं हूंदियूं आहिनि। उन जे करे मां पंहिंजी हिकु इमारत तव्हां ॾिसो था पिया जेका छननि वारी, इहा बैठक हुई ज़मीन ते, इहा मां स्कूल जे हवाले कई। असां चवंदा त जीअं असांजा ॿचड़ा सुठे नमूने सां तालीम हासिलु कनि त असां हिन करे ॾिनी आहे। 2 एकड़ मां ॿी ॾिनी आहे, पर उते अञा का बिल्डिंग कोन थी थिए। 1997 खां 2018 ॾिसो त 21 साल गुज़री चुका आहिनि, पर असांखे न स्टाफ थो मिले, न का बिल्डिंग थी मिले। फर्नीचर बि असां पंहिंजा वण वठे पैदा करायूं KTN जे तसवुर सां त असांजो आवाज़ु ॿुधो ऐं असांजा जेके MP MNAs आहिनि या मिनिस्टर साहिबु वेठो आहे साईं सरदार शाह, को विज़िट करे या पंहिंजे ऑफिसरनि खे हिते डिप्यूट करे अचनि ॾिसनि त आया असांजूं शिकायतूं दुरुस्त या न आहिनि। सिर्फ़ु इहो तव्हां ऑफिसनि में वेही ऐलान न कयो, तव्हां ॿाहिरि बि निकिरी अचो। फैज़गंज असांजो उहो इलाइक़ो आहे जिथे स्कूल त छा कंहिं बि शइ जी सहूलियत कान्हे। त वाक़ई ही मिसाल आहे जिते सिंध जा वॾेरा हलंदड़ स्कूलनि ते कब्ज़ो करे ओताकियूं क़ाइमु करे छॾींदा आहिनि, पर उते हिकु अहिड़ो शख़्स बि मौजूदु आहे जंहिं हलंदड़ ओताक खे स्कूल क़ाइमु कयो आहे ऐं पंहिंजे इलाइक़े वासियुनि लाइ तालीम जो हिकिड़ो मौक़ो फ़राहम कयो आहे।